ओम शांति। हिते मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंता मीठी मीठी बार बाबा जी चवंता कि तव्हांखे हाणे दया ऐं रहम करणु। हिन समय मनुष्य आत्मा खे छा खपे? असां त मनुष्य आत्मा खे सम्झायूं था, कोई ग़लती तो करे त उन्हनि जे मथां क्रोध या अहिड़ी व्यर्थ चिंतन या उन्हनि जी कमी कमज़ोरियुनि जे बारे में चिंता था करूं या हिक ॿिए खे ॿुधायूं था। त बाबा चए थो हाणे अहिड़ो समय नथो हले। कंहिंजी कमी कमज़ोरी ॾिसो था त उहो चिंता करण जो समय न आहे हाणे, न ई उनजे लाइ उनखे कुझु सम्झाइण जो समय। हाणे मुख सां कंहिंखे सम्झाइण जो समय न आहे, मन में इन जे बारे में वीचार करण जो बि समय न आहे। कहिड़ो समय थो हले हिन समय? सृष्टि ते दया ऐं रहम करण जो। हिन समय सभिनि मनुष्य आत्माउनि खे छा खपे? दया खपे, रहम खपे। मतिलबु असांखे कंहिंजी असां कमज़ोरी ॾिसूं था या जीवन में कोई बि दुख परेशानी अचे थो माण्हुनि जे जीवन में, त असांखे मन में उन्हनि जे लाइ परमात्मा खां उन शक्ति वठी करे उन आत्माउनि खे ॾियणी आहे। त हिन समय सृष्टि ते अगरि असां सम्झो इन ॻाल्हि खे, चारों तरफ़ माण्हू केॾी भक्ति था करनि, सुबुह शाम भक्ति में लॻल आहे। हर धर्म वारा कुझु न कुझु करनि ई था न, लेकिन दुनिया में दुख अति थो थींदो वञे, घटि नथो थिए, अति थो थींदो वञे। छो थो थिए? माण्हू सुबुह सुबुह जो पाठ बि करनि था, सभु करनि था, लेकिन हाणे करनि था, वरी गृहस्थी में अचनि था त उहो ई चिल्लाइण, क्रोध, टेंशन, मार कुटण। छो जो हिन समय केर बि धर्म पिता, केर बि गुरु हुजे, कोई बि तव्हांजा इष्ट देव अथव, उहो कोई बि तव्हांजी मदद करण लाइ हाणे उन्हनि में शक्ति न आहे। छो कि अगरि इहो मनुष्य सम्झी वञे कि सभी मनुष्य आत्मा कंहिंखे यादि करे शक्ति वठनि था। मंदिरनि में बि अहिड़ा असां मंदिरनि में बि अहिड़ा चित्र ॾिठा आहिनि भई कृष्ण, राम, शंकर, गणेश, हनुमान बि शिवलिंग जी पूजा थो करे, उहो बि शिव जी पूजा थो करे। हर धर्म वारो बि निराकार खे यादि थो करे। कोई बि गुरु संत सन्यासी हूंदो न, साधना ज़रूरु कंदो, कंहिंखे न कंहिंखे यादि कंदो। मतिलबु कि उहो बि असांजा दुख दूरि करण लाइ कंहिंखां शक्ति वठंदा आहिनि। हाणे उहो शक्ति नथा वठी सघनि। छो जो हाणे उहो बि दुनियादारी में अची विया आहिनि। पहिरियों त वरी बि इहे तप कंदा हुया जंगलनि में वञी करे, लेकिन हाणे त इन्हनि बि इहे बि दुनिया में अची करे गृहस्थनि जे घर में वञनि था, शादियूं था कराइनि, उन्हनि सां धन आदि वठनि था। भले धन कार्यक्रम कमु कढण लाइ धन वठनि था, लेकिन त बि धन जिते हूंदो आहे उते त लोभ विकार धीरे धीरे अची वेंदो आहे, अहंकार अची वेंदो आहे, मां वॾो तूं नंढो अची वेंदो आहे न। त हाणे उहो बि हिन दुनियादारी में फसी विया आहिनि। त पहिरियों हिननि जो पाठ हुयो त हिननि तव्हांखे सुख ॾिनो, थोरो थोरो अल्पकाल जे लाइ ॾिनो त सही, लेकिन हाणे कोई बि मनुष्य आत्मा खे सुख शांति न ॾेई सघंदो। छोकी सभी मनुष्य आत्मा हिन सृष्टि ते कलयुग अंत में छा थी वियूं आहिनि? तमो प्रधान थी वियूं आहिनि। सभिनि शरीरनि जे अंदरि आत्मा आहिनि, इहे त सभु मञनि था। त जेका बि धर्म पितायूं आहिनि, गुरू आहिनि, उन्हनि जे शरीर में बि आत्मा, त उहो बि आत्मा तमो प्रधान त थींदी ई न। शुरू में सतो प्रधान हुई त असांखे संभाले, हाणे त उहो बि तमो प्रधान थी वई आहे। उन्हनि खे बि बीमारी त थिए ई अथई, उन्हनि में बि क्रोध, ईर्ष्या इहे आहे सही, मां वॾो तूं नंढो आहे ई सही। त हिन करे हिन समय दुनिया में जेको दुख आहे हुन सां असांखे केरु छुड़ाए सघंदो? परमात्मा पास। त भले माण्हू न पहचानियो अञा ताईं परमात्मा खे, भले माण्हू अञा ताईं उन्हनि खे कंहिं न कंहिं रूप में यादि था करनि, लेकिन असां जो ॿार बाबा जा ठही विया आहिनि, असां त बाबा खे पहचाने छॾियो न। कम से कम असां त सॼे ॾींहं में थोरो समय असां सभिनि जे लाइ कढूं, सिर्फ़ु मुंहिंजे लाइ या मुंहिंजे परिवार जे लाइ न। मुंहिंजे परिवार वारा बि सुठा, इहे सोचो इहे बि आत्मायूं परमात्मा जा ॿार आहिनि, मां बि आत्मा परमात्मा जो ॿार आहियां।
त उनजे अलावा बि असांखे थोरो समय विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ कढणो। बाबा खे यादि करे इहे संकल्प करणो, बाबा विश्व जी आत्माउनि जो सभु दुख परेशानियूं ख़तम थी वञे। सभी खे जो बि मन में अशांति आहे, सभी जो मन शांत थी वञे, बुद्धि स्वच्छ थी वञे, आसुरी स्वभाव संस्कारनि खां मुक्त थी वञे। ख़ुदि जे मथां बि रहम करणो आहे। बाबा चए थो ॿियनि जे मथां बि ईअं रहम करो, उन्हनि जे लाइ सुठो सोचो, शुभकामना शुभकामना करे। ख़ुदि जे लाइ बि सोचो, तव्हांजी जॾहिं तव्हां सर्व जे लाइ सोचंदो त तव्हांखे आपे ई मिली वेंदो। भई असां सोचूं बाबा विश्व जी सर्व आत्माउनि जो दुख परेशानी दूर करो त सर्व में तव्हां बि अची वियो। बाबा चए थो सभिनि जे लाइ रोटी ठाहींदासीं त असां ख़ुदि जे लाइ बि ठाहींदासीं न, ईअं थोरी पहिरियों मां पंहिंजे लाइ ठाहियां पोइ सभिनि जे लाइ ठाहियां। छो त पहिरियों समय हुयो पंहिंजे लाइ करण जो, हाणे हिन समय दुनिया खे बि खपे, असांखे बि खपे। त जॾहिं असां सर्व जे लाइ कंदासीं त मां बि आत्मा अची वियमि, मुंहिंजे घर में रहण वारा जेका आत्माऊं आहिनि उहे बि अची विया। त रोज़ सुबुह शाम जॾहिं बि समय मिले 5 मिंट बि हिन ई संकल्पनि में 5 मिंट विहूं, बाबा खे यादि करूं, बाबा विश्व जी सर्व आत्माउनि जो दुख दूर करो, परेशानियूं दूर करो, मन खे शांति ॾियो, आसुरी स्वभाव संस्कारनि सां मुक्त करो। ये ही दया करणी आहे, इहो ई रहम करणो। कॾहिं बि कंहिंजी बि कमज़ोरी ॾिसी करे, कंहिंजी बि कोई कमी ॾिसी करे कंहिंसां बि घृणा या नफ़रत न करो। माण्हुनि खे अलबेलो बि न ठहिणो। बाबा चईंदा आहिनि कॾहिं कॾहिं असां कंहिंजो दुख ॾिसी करे सोचंदा आहियूं न असांजो छा मतिलबु, न बिल्कुलु हिनखे इग्नोर करे छॾींदा आहियूं। लेकिन अगरि असां सोचूं कि असांजो पीउ विश्व जो पिता आहे, इहे सभी आत्मायूं असांजा भाउ आहिनि, जेका सड़क ते माण्हू रहनि था न उन्हनि जे शरीर में बि रहण वारी आत्मायूं असांजा भाउ आहिनि, जेका हिन दुनिया में आतंक था फैलाइनि उन्हनि जे शरीर में बि रहण वारी आत्मा असांजो भाउ आहे, उनजो बि परमात्मा आहे। लेकिन हिन समय सभी मनुष्य आत्मा पंहिंजे पाप कर्मनि जे कारण अहिड़े कर्मनि में फसियल आहिनि, अहिड़ा कर्म करनि थियूं। कोई पाप कर्म करे थी तॾहिं माण्हुनि खे एॾो जीवन मिले थो जो बुरा कर्म करनि था या सड़कनि ते रहनि था। असांखे हुननि जे मथां बि रहम करणो खपे। ईअं न ईअं मुंहिंजो आहे तुंहिंजो आहे, न सभी आत्मा ई। जॾहिं असां मन में सदा इहे सोचंदासीं न भई विश्व जी सर्व आत्मा मुंहिंजा भाउ आहिनि, परमात्मा असांजो पीउ आहे, त आपे ई तव्हांखे सभिनि जे लाइ रहम भाव उत्पन्न थी वेंदो, सभिनि खे क्षमा करण जी भावना अची वेंदी, सभिनि जे मथां दया करण जी भावना अची वेंदी। इन करे बाबा चए थो न अलबेलो ठहिणो आहे, न कंहिंसां घृणा बि न करणी आहे। त इहे बि असांखे ध्यानु रखिणो। ऐं कई बार असां कंहिंजी कमी कमज़ोरी खे ॾिसी न प्रभावित थी वेंदा आहियूं, भई मुंहिंजे हिन में हीअं कमी कमज़ोरी आहे, सॼो ॾींहुं उन ई ॻाल्हि खे सोचंदा रहंदा आहियूं, भई कीअं कंदो हीअं कंदो, सॼो ॾींहुं मन बुद्धि में उहा ई ॻाल्हि थी हले न, बुद्धि में तव्हां विहारे छॾी त मन में बि उहा ई ॻाल्हि थी हले। त असां जॾहिं सॼो ॾींहुं हुनजी कमी कमज़ोरी खे सोचंदासीं त छा असां बाबा खे यादि करे सघंदासीं? न करे सघंदा न। असां त चयो आहे न, भक्ति में बि चई आहियो, हाणे बि बाबा खे चयो, बाबा इहे तन मन धन तुंहिंजो थी, ये मुंहिंजो मन बि तुंहिंजो, बुद्धि बि तुंहिंजी, बुद्धि में बि जो दुनिया जी ॻाल्हियूं हुयूं हाणे मां कढियां थी, तुंहिंजी ॻाल्हियूं थी रखां, तन बि तुंहिंजो। अगरि मां मन में ई हुन ॻाल्हि खे सोचंदो रहंदमि फलाणी जी कमी कमज़ोरी, मतिलबु मां हुन सां प्रभावित थी वई आहियां न, त इहो बि ग़लति आहे। ॾिसो प्रभावित बि न थियणु, बाबा चए थो ज्ञान युक्त रहम करो। ऐं कई बार असां कंहिंजे दुख परेशानियुनि सां ईअं बि प्रभावित थी वेंदा आहिनि, भई मुंहिंजे हिनखे दुख आहे, भले ग़लती हुन कई अथई, लेकिन असां हुनजे रोइण सां, हुनजे परेशान थियण सां सोचंदा आहियूं कि न इहो त सही हूंदो, मुंहिंजो आहे न शुद्ध। ईअं बि न, इन करे बाबा चए थो रूहानियत हुजे, आत्मिक भाव सां रहम करो। मां आत्मा परमात्मा जो ॿार, हिन स्मृति में रहंदो न त तव्हांखे कंहिंजे मथां कीअं रहम करणो आहे, किथे रहम करणो आहे, दया करणी आहे, उहो बि सम्झ में अची वेंदो। कई बार कोई ग़रीब हूंदो आहे, सोचंदा आहियूं बाबा त चईंदो सभिनि जे मथां रहम करो, दया करो, ऐं हुननि खे पैसा था ॾियनि,
हुन वञी करे पैसनि सां ग़लति कमु कई ॿियो तव्हां पाप जा भागी ठही विया। अहिड़ो रहम बि न करिणो आहे की असांखे अॻियां वञी पोइ पछतावो थिए। तंहिंजे करे ज्ञान युक्त रहम करिणो। उनजी सम्झ कीअं ईंदी जंहिंसां बाबा खे यादि कंदा रहंदासीं न सॼो ॾींहुं, त कहिड़े समय कंहिंजे मथां कीअं रहम करिणो आहे, दया करणी आहे, उहो बि बाबा असांखे सेखारींदो। इन करे त बाबा चईंदो आहे हर कर्म कंदे मूंखे यादि करो। छो? सॼो ॾींहुं कर्म कंदासीं, सम्झ तव्हां गृहस्थी में आया, दुकानदारी था हलायो या किथे बि जॉब था करो, वैरायटी टाइप ऑफ ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। जीअं जीअं असां बाबा खे यादि करे मन कोई बि ॻाल्हि आई बाबा खे हुन समय ॿुधाइनि बाबा हाणे छा करूं, कीअं करूं, अचो मुंहिंजी मदद करो, त बाबा हुन समय तव्हांजी मदद करण बि हाज़िर थी वेंदो। पोइ तव्हांखे आपे ई सम्झ में अची वेंदो की छा करणु। जेतिरो तव्हांजी बाबा जे मथां निश्चय हूंदो, बुद्धि बाबा सां लॻी वई हूंदी, त हुन समय तव्हांखे ज़रूरु सम्झ में ईंदो की हुन समय इहो करणु ठीकु आहे। हिन करे बाबा चए थो जॾहिं मन बुद्धि मूंखे ॾेई छॾी अथव न, त कंहिंजे बि मथां हाणे प्रभावित न थियो। कॾहिं कॾहिं कोई असांजी मदद करे छॾंदो आहे, कोई असांखे सही सलाह थो ॾे, कहिड़े बि रीति सां माण्हू गुणनि सां बि प्रभावित थी वेंदो आहे, कोई हुनजी मदद करे त बि प्रभावित थी वेंदो आहे। लेकिन हमेशह इहे सम्झो अज्ञानी या ज्ञानी, ज्ञानी ॿार अगरि मदद थो करे त इहे सम्झो इहो बि त बाबा जो ॿार आहे न, मतिलबु विच में बाबा खे ज़रूरु लाहिणो। उहो ई अगरि असांखे दीदियूं दादियूं या कोई बि ज्ञान थी ॿुधाइनि त कई बार माण्हू दीदियुनि दादियुनि जे मथां बि प्रभावित थींदो आहे। इहे दीदी ॾाढो सुठो सम्झाईंदी, इहे भेण ॾाढो सुठो थी सम्झाइनि। हमेशह इहे यादि रखो, इहे छा थी ॿुधाए, बाबा जी ॻाल्हियूं त ॿुधाए थी न। त बाबा जी ॻाल्हियूं खे ॿुधाइण लाइ इहे निमित आहे, लेकिन ॻाल्हियूं कंहिंजियूं आहिनि, बाबा जी आहिनि। असांखे बाबा जे मथां प्रभावित थियणो खपे न। बाबा कहिड़ी सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं असांखे ॿुधाईंदा। त हीअं रीति करे त अज्ञानी बि माण्हू हुजनि न, उहो बि तव्हांजी मदद थो करे, लेकिन तव्हां कंहिंखे यादि करे मदद मांगी, तव्हां कंहिंखे यादि कयो, तव्हां कंहिंखे ॿुधायो बाबा हिन ॻाल्हि में छा करूं, सम्झो तव्हां बाबा खे चयो की बाबा हिन ॻाल्हि में छा कयूं। कोई बि अज्ञानी माण्हू बि अची करे तव्हांजी मदद थो करे, हुनखे छा पतो तव्हांखे हिन समय मदद, उहो त अचानक सां अची वियो, त मतिलबु कीअं लाहियो हुनखे तव्हां वटि, बाबा लाइ न। एतिरी बुद्धि असांजी विशाल हुजणी खपे, त तॾहिं असां कंहिंजे मथां बि प्रभावित न थींदा। ॾिसो अॼु दुनिया में बि कई माण्हू चवंदा आहिनि की मां भॻवान खे जंगल में यादि कयो न, त जंगल में बि बाबा कहिड़े न भॻवानु मूंखे कहिड़े न कहिड़े रीति मदद कई। त अगरि जेको सम्झण वारो माण्हू सम्झंदो न भई मां त जंगल में भॻवान खे यादि कयो, लेकिन ईअं माण्हू कीअं अची वियो, या कोई बि जानवर या कहिड़े बि रीति हुनजी मदद थी, त हिनखे कीअं पतो मूंखे मदद खपे, त हुनखे टच कीअं कई, हुनखे उन समय म्यूट बटन दबा दो लीला भेण, हुनखे हुन समय कीअं उहो जंगल में आयो, छोकी तव्हां त भॻवान खे यादि कयो, तव्हांजी मन जी आवाज़ भॻवान ताईं वई परम परम धाम में। छोकी भक्ति अज्ञान काल में त भॻवानु हेठि न हूंदो आहे न, लेकिन असांजी मन जी आवाज़ बाबा ताईं वई। पोइ बाबा पंहिंजी शक्ति द्वारा जंहिं बि आहे आसपास जो बि व्यक्ति या जंहिं बि तरीक़े सां असांजी मदद बाबा करे सघंदो आहे, त मथां वेठो वेठो बि बाबा असांजे भक्ति मार्ग में मदद कंदो हुयो। लेकिन असां कंहिंसां प्रभावित थी वेंदा हुआसीं, मनुष्य आत्मा जंहिंखे असांजी मदद कंदो। हुनखे चईंदा बि आहियूं अरे तव्हां त मुंहिंजे लाइ भॻवानु आहियो, मां त भॻवान खे पोइ पुकारां, भॻवान त न आयो लेकिन तव्हां अची विया मुंहिंजी मदद करणु। अरे भॻवान खे शरीर न आहे लेकिन शक्ति त आहे, त तव्हां मन सां यादि करो त भॻवानु शक्ति ॾिनई हुन मनुष्य आत्मा खे जेकी तव्हांजी मदद थो करे। तव्हां भॻवान खे त शुक्रिया न चए, तव्हां हुन मनुष्य आत्मा सां प्रभावित थी विया, पोइ हुन मनुष्य खे माण्हू भॻवान थो सम्झे। अॼुकल्ह ईअं ई थो थिए न, अॼुकल्ह भॻवान सां माण्हू दूर छो थी विया आहिनि, भॻवान जी यथार्थ नाम रूप सां छो दूर थी विया आहिनि, यादि भॻवान खे था करनि। हाणे तव्हां मूर्तियुनि जे रूप में भॻवान खे यादि कंदो त भॻवान बि त रहम दिल आहे न,
त चईंदो ठीकु आहे, इहो मूंखे काली जे रूप में यादि थो करे, जिद्दी भगत आहे, त मां काली जी मूर्ति में हिनखे थोरो दर्शन थो ॾियां। लेकिन पत्थर जी मूर्ति में कीअं शक्ति आहे इहो न मनुष्य आत्मा सम्झे थी। लेकिन प्रभावित थी वेंदो न, हुन मूर्ति सां प्रभावित थी वेंदो, मनुष्य आत्मा सां प्रभावित थी वेंदो। तव्हां सोचो था मूंखे, तव्हां गुरूअ खे भॻवानु सम्झी वेठा आहियो, मञो ई नथा। भलो भक्ति मार्ग में त असांखे पहचान न हुई, हाणे त बाबा असांखे ॾिए थो, कम से कम हाणे त असां मनुष्य आत्मा सां प्रभावित न थियूं। हाणे त सम्झूं कि मां त भॻवान खे यादि थी करां त भॻवानु इन्हनि द्वारा मूंखे मदद कई, त इन जो बि मां शुक्रिया थी करां। लेकिन मुंहिंजे मन में केरु आहे? बाबा आहे। चाहे हाणे ज्ञानियुनि में बि कई बार थींदो न, माण्हू इन सेंटर वारी दीदियुनि सां या दादियुनि सां प्रभावित थी वेंदो, पोइ दीदी दादी यादि रहंदी आहे, उहो भेण ई यादि रहंदी आहे, पोइ बाबा भुलिजी वेंदो। त हिन रीति बि बाबा चए थो, हिन रीति बि कंहिंसां प्रभावित न थियणो, न त असांखे अलबेलो ठहिणो आहे, कंहिंजी बि कमी कमज़ोरी ॾिसी करे अलबेलो बि न ठहिणो, हुनजे लाइ बि शुभकामना करणी आहे, न घृणा करणी आहे, न हुन सां ईर्ष्या करणी आहे कि ॾिस मां त एॾो सुठो आहे, इहो त ख़राबु आहे, ईअं बि न करिणो। न असांखे हुन सां प्रभावित थियणो, कहिड़ी बि रीति सां कंहिंजी कमी कमज़ोरी, कंहिंजो सहयोग अगरि असांखे प्राप्त बि थिए थो त हुन सां प्रभावित बि न थियो। बाबा चए थो जीअं सन्यासियुनि खे बेहद जी वैरागी ईंदी आहे न, सन्यासियुनि खे घर बार सां वैरागी अची वेंदो, घर वारनि जो मुंहुं बि न ॾिसंदा आहिनि, उहो दुनिया खे न ॾिसणु पसंदि कंदा आहिनि, बसि सोचंदा आहिनि असां किथे वञूं, एकांत जॻह में सिर्फ़ु भॻवान खे यादि करो। अहिड़ी बेहद जी वैराग वृत्ति खपे कंहिंजे लाइ? असांखे पंहिंजी कमी कमज़ोरियुनि खे ईअं दूरि करिणो। भई मूंखे त हाणे न अलबेलेपन सां बिल्कुलु खपे ई न, मूंखे मुंहिंजे जीवन में इहो अलबेलोपन, मूंखे पंहिंजे जीवन में मन में त छा स्वप्न में बि हिकु बि विकार न अचिणो, विकार जी फीलिंग न अचे। स्वप्न बि ईंदा आहिनि न विकारनि जा, काम क्रोध लोभ, भई के माण्हू ॿाहिरि भले क्रोध न करे, लेकिन कॾहिं कॾहिं सपना बि ईंदा आहिनि कि मां हिनखे मारां थो। त असांखे अहिड़ो बेहद जी वैराग्य वृत्ति बाबा चए थो पंहिंजी कमी कमज़ोरियुनि सां तव्हांखे हाणे इहे वैराग्य अचणु खपे कि मूंखे इहे सभु विकार, बुराइयूं, रोइण चिल्लाइण, रुसण, घृणा करणु, इहे सभिनि सां मूंखे हाणे खपे ई न, मूंखे पंहिंजे जीवन में मूंखे हिन चीज़ुनि खे यूज़, अहिड़े स्वभाव संस्कार खे यूज़ ई न करिणो आहे। अहिड़ी कहिड़ी बि चीज़ मुंहिंजी आत्मा में न हुजे जेकी मुंहिंजे पीउ खे न पसंदि आहे। मुंहिंजे पीउ परमात्मा बाप खे विकार पसंदि आहिनि, न पसंदि आहिनि, त मूंखे बि हिन विकारनि सां हिकदमि वैराग्य अचणु खपे कि मूंखे हिकु बि विकारनि खे यूज़ करे पंहिंजे जीवन जो कोई बि कर्म न करिणो, चाहे कोई मुंहिंजो चयो मञे न मञे, लेकिन मूंखे क्रोध न करिणो, मूंखे रोब सां कमु न कढणो। के माण्हू चईंदा आहिनि न छा करूं, ॿुधे नथो त थोरो त रोब ॾेखारिणो पवंदो, भले क्रोध नथा करो, रोब बि त ॾेखारियो था। ॾिसो क्रोध अखियुनि सां बि ॾेखारे सघंदा आहिनि माण्हू, फेस सां बि क्रोध जो रूप ॾेखारे सघंदा आहिनि। त बाबा चए थो मूंखे त कुझु बि न पसंदि आहे, मां तव्हांखे एॾो समय खां पढ़ायां थो, कॾहिं मां तव्हांजे मथां क्रोध कयो आहे? कॾहिं मां ईअं चयो आहे कि भई तव्हां त मुंहिंजो चयो मञो ई नथा, मां हाणे तव्हांखे मुरली न ॿुधाईंदुमि? न, अंत ताईं ॾिसो अञा बि भले बाबा पहिरियों त वरी बि ईंदा हुया, हाणे न बि अचनि था, त बि अञा ताईं सभिनि वटि मुरली वञे थी, अञा ताईं मुरली पढ़ंदे समय, बाबा खे यादि करदे समय अनुभव थिए थो न कि बाबा हिते आहे। छोकी बाबा चए थी न, मां जॾहिं वेंदमि त ज्ञान बि ख़तमु थी वेंदो। मतिलबु अञा ताईं असां ज्ञान पढ़ूं था, सिखूं था, जीवन में धारण करण जो प्रयत्न करूं था, बाबा जी मदद जी अनुभव थिए थो, मतिलबु अञा ताईं बि बाबा असांजी मदद थो करे। त बाबा केॾो रहम दिल आहे, बाबा में केॾो पेशेंस आहे कि न मुंहिंजा ॿार अॼु न त कल्ह ज़रूरु ओड़ा ठही वेंदा जेको मां चाहियां थो। त असांखे बाबा जहिड़ो ठहिणो आहे न, त असां छो पंहिंजे ॿारनि जे मथां या संबंधियुनि जे जेके बि असां चऊं था
सोचे न केॾो मां हिनखे सम्झायां, मां त थकी वई आहियां। पोइ कॾहिं हुननि जे मथां क्रोध, कॾहिं हथ हली वेंदो आहे, कॾहिं टेंशन खणंदा आहिनि, बीमार थी वेंदा आहिनि। लेकिन असांखे कीअं थियणो, बाबा जीअं। बाबा खे असां ॿारनि जे मथां शुद्ध मोह आहे, ईअं न की बाबा खे मोह न आहे, शुद्ध मोह आहे। बाबा चए थो मां तव्हांखे लाइक़ ठाहे करे ई वेंदमि। लेकिन बाबा कीअं लाइक़ थो ठाहे असांखे, सुठी सोच, शुभ भावना, शुभकामना अथसि न बाबा जी असांजे मथां की मुंहिंजा ॿार ठहींदा ई सही। और जेका न ठहींदा पोइ अंत में उहो त धर्मराज जी सजा खाई करे हलंदा ई सही। लेकिन बाबा पंहिंजो पीउ त क्रोध नथो करे न। असां बि पंहिंजे ॿारनि जे मथां जेके बि असां सम्झायूं था उन्हनि जे प्रति शुभ भावना, शुभकामना रखूं, सदा हुननि जे लाइ सुठो सोचूं की न इहे ठीकु थी वेंदो, ठीकु थी वेंदो, ठीकु थी वेंदो। अगरि न बि ठीकु थियो न, तव्हांखे जीवन में कोई न कोई ॻाल्हि ईंदी, चईंदा आहिनि न ठोकर खाई सिखियो। लेकिन तव्हां त क्रोध न कयो न, तव्हां त पाप जा भागी न ठहियो न। पोइ ठोकर खाई सिखियो, कम से कम ठोकर खाई सिखंदो बि तव्हां त न संकल्प कयो न की ठोकर खाए सिखी। तव्हां त सोचियो न इहे सिखी हाणे कीअं बि सिखियो, लेकिन तव्हांजी शुभ भावना त आई। त बाबा चए थो ॾिसो, माण्हू सोचंदा आहिनि न क्रोध कंदासीं, थोरो रोब ॾेखारींदासीं त सिखी वेंदो। लेकिन उहो ग़लती थो करे, उहो उन ग़लती कई, कहिड़ी बि ग़लती कई, कूड़ ॻाल्हाई या मज़ाक कई या जो कुझु बि, जेकी बि बुराई अथसि या कमी कमज़ोरी अथसि। लेकिन असां बि अगरि क्रोध करे, रोब करे हुनखे सिखाइण जी कोशिशि कंदासीं त सोचियो असां त फेल थी वेंदासीं न। लेकिन असां बाबा जी यादि में रहंदासीं, बाबा जी शक्ति हुनखे ॾींदासीं, रोज़ु हुनजे प्रति शुभ भावना, शुभकामना कंदासीं त हुन शक्ति सां हुन आत्मा में परिवर्तन ईंदो। इहा आहे इहा ॻाल्हि, अगरि तव्हां प्रैक्टिकल करे ॾिसो त इहा थींदी आहे। छो की असां जीअं जीअं रोज़ु सोचंदा आहियूं न की उहो अहिड़ो आहे, अहिड़ो आहे, त असां रोज़ु हुनखे शक्ति था ॾियूं मन सां की ओड़ो उहो ज़्यादा ठहींदो वञे। हालांकि असांजे मन में आहे सुधरे, लेकिन असां सोचे सोचे करे हुनखे नेगेटिव एनर्जी था ॾियूं। जेका सुठो असां रोज़ु सोचूं की न इहे ठीकु थी वेंदो, ठीकु थी वेंदो, ठीकु थी वेंदो, त असां हुनखे शुद्धता जी शक्ति ॾियूं था की उहा आत्मा सम्झण जे लाइक़ु थिए। हुनखे ओड़ो जेको बि परिवर्तन थियणो अथसि, सुठो कमु करणो अथसि, त उहो करण जी बि शक्ति अचे न हुन आत्मा में। असांजी सुठी सोच न उहो ठीकु बि थी सघंदो आहे, ऐं न बि थियो ते बाबा चईंदो न अंत में त धर्मराज जी सजा खाइणी आहे। न बि थियो त जीवन में कोई अहिड़ी ठोकर खाईंदो ई उहा आत्मा जो सिखंदी ई सही, सिखणो त आहे ई सही, कीअं बि सिखे, आत्मा खे सिखणो ज़रूरु आहे। त असां बाबा चए थो जेका ॿार नथा सिखनि त ठोकर खाई सिखंदा ई सही, लेकिन तव्हांजी शुभ भावना त रही, तव्हां त कम से कम पाप जा भागी न ठहियो न। हिन रीति आत्मिक भाव सां सोचो। अगरि तव्हां मुंहिंजो पुटु, मुंहिंजो धीउ ईअं करे सोचंदव न, पोइ हुन में अशुद्ध मोह अची वेंदो आहे, विकार, मोह विकार अची वेंदा। पोइ टेंशन जे कारण शरीर ते घर में जा वायुमंडल ख़राबु थी वेंदो, केॾो नुक़सानु आहे न। हिक जी कमी कमज़ोरी सोचण सां ॾिसो तव्हांजो बि शरीर ख़राबु, तव्हां बि उनखे बि नेगेटिव एनर्जी था ॾियो, घर जो वायुमंडल बि ख़राबु, ख़ुशियूं बि घटि। जेका असां अगरि इहे ई सोचूं की न सभु ठीकु थी वेंदो, इहो जल्दी ठीकु थी वेंदो, ॾिसो हिक हिन सोच सां असांजे शरीर में बि सुठा वाइब्रेशन ईंदा, घर में बि सुठा वाइब्रेशन ईंदा, हुन आत्मा वटि बि सुठी वाइब्रेशन ईंदा। ऐं ॿियो असां बाबा खे यादि करे सोचूं था त ॿियो असांखे बाबा जी शक्ति बि थी मिले, बाबा जे घर में शक्ति ईंदी। त ॾिसो हिकु सोच में केॾो सुठो आहे। अॼु असां कंहिंखे चऊं था तूं अहिड़ो कमु कई, तूं त ॾाढो किनो आहे, तूं त हिकदमि लाइक़ु न आहे, बिल्कुलु बि मुंहिंजो पुटु या धीउ फैलाइण जो लाइक़ु न आहे, तूं त इंसान ई न आहे, तूं त ईअं आहे। ॾिसो उहो तव्हांजो जेका शब्द अथव न उहो घर में, तव्हांजे शरीर जे अंदरि, छोकी असांजी सोच जा वाइब्रेशन शरीर में बि वेंदा आहिनि। तव्हांजो शरीर ख़राबु, तव्हांजे घर जो वायुमंडल ख़राबु, तव्हां जीअं आत्मा खे चयो हुन आत्मा खे तव्हां ग़लति वाइब्रेशन ॾिनो, भले हुन त ग़लती कई लेकिन तव्हां बि ग़लति शब्द चयो, तव्हांजे मथां बि पाप चढ़ियो।
ॿिया टे चारि माण्हुनि जे साम्हूं था चयो हूंदो, हुनजे साम्हूं बि तव्हांजी इज़त छा रही की इनखे सम्झाइण जो तरीक़ो सुठो न आहे, हिनजो हिन ग़लति शब्द यूज़ कई, हुन त ग़लति चई लेकिन हिन बि ॾाढी ग़लति तरीक़े सां, ही त नुक़सान थो थिए न। ऐं असां ईअं ई अगरि सोचूं की चलो ठीकु आहे तव्हां ईअं कयो त सही, तूं ग़लति कमु कई त सही, लेकिन तूं बि ॾाढी बाक़ी ॻाल्हियूं हुनजे बारे में जेकी सुठियूं सुठियूं आहिनि न उहो असां हुनखे ॿुधायूं की तूं में एॾी सुठी ॻाल्हि थी, तूं त एॾो सुठो आहे, बसि हीअ कमी तूं थोरी सी ध्यानु ॾींदे न इहा बि निकिरी वेंदो। ॾिसो तव्हां हुनखे आशीर्वाद ॾिनो, हीअ बि निकिरी वेंदो ऐं ज़रूरु निकिरंदी। भले तव्हां बाबा परमात्मा खे नथा यादि करो, लेकिन अज्ञान काल में बि असां अगरि कंहिं ॿार खे सम्झाइणो, कंहिंखे बि सम्झाइणो आहे त बाबा चए थो पहिरियों हुनजी विशेषता खे ॾिसो, ॿियो हुनजे प्रति शुभ भावना रखी करे, शुभ भावना रखो, ईअं न सोचो की अरे त बदलंदो ई न, ठीकु आहे ॿाहिरां तो सुठो चवां बदलंदो ई न, सोचो सुठो की न ही ज़रूरु बदलंदो, तूं ज़रूरु बदलंदे, बसि थोरी सी महिनत कर, ॾाढो सुठो आहे ॾाढो सुठो आहे। हुनखे सुठो 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 चई करे असां हुनजे अंदरि कहिड़ी एनर्जी था विझो, पॉज़िटिव एनर्जी। त असांजे सुठे चइण सां असांजे शरीर में बि सुठी एनर्जी ईंदी, घर जो वायुमंडल बि सुठो, ऐं उहो ॿार जंहिंखे बि असां सम्झायूं था हुनजी आत्मा में बि उहा शक्ति ईंदी, न मां ॾाढो सुठो आहे, मूं में एॾी एॾी सुठी क्वालिटीज़ आहे, बसि इहा बि दूरि थी वेंदी मुंहिंजी। ऐं अगरि बाबा जो ॿार हूंदो आहे उहो सम्झाणी ॾींदो, बाबा खे यादि करे ॾींदो त डबल एनर्जी अची वेंदी। हिन रीति असां पंहिंजे घर खे स्वर्ग ठाहे सघंदा आहियूं, लेकिन मुख सां सुठा शब्द, मन में सुठी सोच, कर्म बि अहिड़ा हुजणा खपनि असांजा हिक ॿिए जे प्रति सुठा सुखदाई। त हाणे इहे ई बाबा चए थो दुनिया में इहे ई ज़रूरी आहिनि, दया ऐं रहम। हाणे कंहिंजी बि कमी कमज़ोरी खे ॾिसी हुनजे लाइ व्यर्थ चिंतन न करो, दया ऐं रहम करो, बाबा खे यादि करो। अच्छा मीठे मीठे सिकले ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे प्राप्तियुनि खे इमर्ज करे सदा ख़ुशी जी अनुभूति करण वारा सहज योगी ठहूं। बाबा चए थो सहज योगी मतिलबु ॾाढे सहज तरीक़े सां असां बाबा खे यादि करे सघूं। त जीवन में बि कंहिंखे असां प्यार कंदा आहियूं, कंहिंजी यादि असांखे सहज ईंदी आहे, जंहिंसां असांजो प्यार हुजे। प्यार कॾहिं उत्पन्न थींदो जॾहिं संबंध हूंदो आहे, भई माउ सां, पीउ सां, भाउ भेण, पति पत्नी, जेसि ताईं संबंध न जुड़ंदो तेसि ताईं उहो स्नेह न उत्पन्न थींदो, स्नेह उत्पन्न न थींदो त यादि बि न ईंदी। त बाबा चए थो तव्हांखे मूंखे सहज रीति यादि करणो अथव न त पहिरियों कोई न कोई संबंध जोड़ो की आख़िर भॻवान सां मुंहिंजो संबंध छा आहे। पहिरियों त मां केरु आहियां, आत्मा, मुंहिंजो आत्मा जो परमात्मा जेके असां भॻवान जे नाम सां यादि था करूं उन सां मुंहिंजो संबंध छा आहे। जेको बि संबंध सुठो थो लॻे, चाहे पीउ भाउ माउ भेण दोस्त सखा साजन सतगुरु, जो बि संबंध सुठो थो लॻे न उन सां उहो संबंध जोड़ो। वैसे त चईंदा आहिनि बाबा सर्व संबंध जोड़ो, त बि हिकु संबंध पको करो, पोइ जीअं बि तव्हांखे उहो संबंध जी ज़रूरत अचे त कंहिंजी यादि ईंदी, बाबा जी। त जीअं जीअं बाबा जी असांखे मदद मिलंदी रहंदी त उहो स्नेह ईंदो आहे, बाबा जे मथे उन बाबा जे प्रति प्यार उत्पन्न थींदो आहे। भई प्यार कंहिंजे लाइ हूंदो जेको सुठो लॻे, जेको मदद करे, जेके सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए। त बाबा खे बि कहिड़े न कहिड़े संबंध सां जोड़ो ऐं बाबा खे हर घड़ी यादि करो त तव्हांखे सहज ई तव्हांजी मन बुद्धि सदा बाबा वटि लॻल हूंदी। ऐं जंहिंजो मन बुद्धि सदा बाबा वटि लॻल हूंदी त मन बुद्धि में सदा बाबा जी सर्व शक्तियूं ज्ञान गुण सुख शांति आनंद प्रेम जो खज़ानो सदा बुद्धि में रहंदो। छो जो बाबा आहे ई गुण ज्ञान शक्तियुनि जो सागर। त सदा असां कहिड़े बि संबंध सां बाबा सां गॾु रहंदासीं त ऑटोमेटिकली असांजी आत्मा में बुद्धि में उहो वधंदो वेंदो, पोइ असां आत्माउनि में सर्व प्राप्ति अची वेंदी, असांजे जीवन में सुख शांति अची वेंदी, ख़ुशियूं अची वेंदियूं। स्लोगन आहे
जो सर्व प्रश्ननि सां पार रहंदो आहे न उहो प्रसन्नचित आहे। छो छा कीअं हिन ईअं छो कई हाणे छा थींदो, जीअं बि मन में इहे प्रश्न उत्पन्न थियो न त छा यादि कजो, बाबा बाबा शब्द चयो, सभु ॻाल्हियूं बाबा खे ॾियो, तव्हां सदा ख़ुशि रहो। बाबा आहे न सभु ॾिसंदो बसि। हाणे हिन प्रश्ननि जे चक्कर में न पइजो, छो जे हिकु बार शो बि अची वियो न मन में त ॾिसो पूरी तव्हांजो शो छा कीअं कॾहिं लाइन शुरू थी वेंदी, हिकु जाल ठही वेंदो आहे। असांखे पतो बि न लॻंदो आहे मन में कीअं जाल ठहियो, पोइ ख़तमु करण में महिनत थी त बाबा हीअ ॻाल्हि थी वई, हाणे तव्हां ॾिसो कीअं करिणो, यूज़ करो न बाबा खे हुन संबंध सां, जेकी बि संबंध जी ज़रूरत आहे त असां सदा प्रसन्नचित रहंदासीं।